अदब पाण वायरस खां एॾो परेशान छो आहियूं? ही मसइलो रुॻो असांजो त न आहे, पूरी दुनिया जो आहे। अदा असीं वायरस खां एतिरो परेशान न आहियूं जेतिरो पंहिंजी सोच, अमल ऐं किरदार खां परेशान आहियूं। छो त असीं हिकु अहिड़े समाज में रहूं था जिते हर शख़्स मौक़े जी तलाश में हूंदो आहे, जिते 10 रुपयनि वारो मास्क सवन में विकिजे। अलाह न करे जेकॾहिं पूरो मुल्क लॉकडाउन थिए थो त अहिड़ी सूरत हाल में अटे जी क़ीमत छा हूंदी? मामूली मेडिसन वठण लाइ बि ॻोल्हा करणी पवंदी। इन हक़ीक़त खां सभु वाक़िफ़ आहियूं, इन करे परेशान आहियूं। हा यार, ॻाल्हि सही आहे। आख़िर छो असां पंहिंजी ज़िमेदारी नथा सम्झूं? अदा छो त असां पंहिंजी सोच ऐं पंहिंजी क़ाबिलियत खे गिरवी रखी छॾियो आहे। ग़ुलामी जी ज़ंजीर खे ॻिची जो हार सम्झूं था। मुक़ाबिलो करण जी अहलियत नाहे, इन करे ख़ामोशी में ई पंहिंजो भलो सम्झूं था। हीउ त हिकु आलमी मसइलो आहे, इन करे इन जो हल बि यकीनी आहे। पर जॾहिं असां पंहिंजा ज़ाती मसइला ॾिसूं था त परेशानी वाजिब थी वेंदी आहे। मामूली तकरार बि 15 सालनि जो सफ़र तय कनि था। ॿी आलमी जंग बि 6 साल हली। असांजा तकरार आलमी जंग खां बि ख़तरनाक आहिनि। अहिड़ा तकरार सोच खे तबाह करे क़ौम खे ग़ुलाम बणाए ज़िंदगी खे महरूम कनि था। न अदा, हाणे हालत पहिरीं खां बहितर आहे। हा अदा, वजो बहितर आहे। तव्हां रुॻो जैकबाबाद जे ॻोठ मौलादाद में जखराणी बिरादरी जो मिसाल वठो। 14 साल गुज़री विया इन मसइले खे, पर अञा ताईं तकरार हलंदड़ आहे। ॿई धुरियूं राज़ी हूंदे बि मसइलो इन करे हल नथो थिए जो उते जा वॾेरा राज़ी न आहिनि। ऐं अहिड़ा हज़ारे मसइला असांजी महरूमी खे बयानु कनि था। अहिड़े समाज में सोच ते अमल न, पर हुकम जी पोइवारी थींदी आहे। जॾहिं अहिड़े निज़ाम खे असां पंहिंजे मथां राइज ॾिसूं था त परेशानी में मुब्तला थियण का हैरत जी ॻाल्हि नाहे। अदा, जॾहिं असां पंहिंजी मर्ज़ी सां सोची बि नथा सघूं त पोइ ज़िमेदारी कीअं था निभाए सघूं? इहो अमल एॾो आसान त कोन्हे। अदा ॾुखियो कम ई क़ौमनि जो इम्तिहान हूंदो आहे। क़ौम हुजे या फ़र्द, उन जो अमल ई उन जी तारीख़ लिखे थो। मोहम्मद बिन ज़करिया राज़ी जॾहिं टीबी जो इलाज दरियाफ़्त कयो तॾहिं उहो अमल दुनिया लाइ आसान न हो। अब्बास बिन फरनास जॾहिं ऐनक जो शीशो ईजाद कयो, दुनिया में पहिरियों हवाई जहाज़ ठाहियो, उन दौर में उहो अमल बि एतिरो आसान न हो। गटरनि जो पाणी पीअंदड़ क़ौम यूरोपी यूनियन जो बुनियाद रखी सघे थी। ग़ुलामी में पिसंदड़ अमरीकी क़ौम दुनिया जी सुपर पावर थी सघे थी। त असीं बि पंहिंजे पाण खे तब्दील करे सघूं था। हर नामुमकिन ते मुमकिन जो मिसाल मौजूदु आहे। इन जो मतिलबु त मुमकिन ऐं नामुमकिन में को बि फ़र्क़ु नाहे। फ़र्क़ु सिर्फ़ु असांजी सोच जो आहे। पर कीअं तब्दील कयूं पंहिंजे पाण खे, भला तूं ॿुधाए? हर तब्दीली जे पुठियां को सबबु हूंदो आहे। को वक़्तु अहिड़ो बि ईंदो आहे जेको क़ौम खे तब्दील थियण जो मौक़ो फ़राहम कंदो आहे। छा इहो मौक़ो असां वटि आहे? बिल्कुलु अदा, असां सभिनि लाइ ही मौक़ो आहे। छो त हीउ ॾुखियो वक़्तु सिर्फ़ु ग़रीबनि लाइ नाहे, हर अमीर बि इन में बराबरि जो शरीक आहे। इहे तकरार मसइला पोइ कॾहिं, अॼु वक़्त सां बाज़ी करणी आहे। दुनिया साथ ॾे न ॾे उन्हनि जी मर्ज़ी, पर असांखे गॾु हलणो आहे। यादि रखो त जंग जी तबाही खां वधीक बुख जी तबाही भयानक हूंदी आहे। पहिरीं जंग अज़ीम हुजे या ॿी आलमी जंग, करोड़े इंसान हथियारनि खां वधीक बुख जे करे मुआ। जेकॾहिं मुल्क लॉकडाउन थिए थो त सभ खां वधीक मुतासिर उहो पोरियो तबिको थींदो जेको रोज़ कमाए तॾहिं खाए। कमाई न हूंदी त खाधो बि न हूंदो। अहिड़ी हालत में पंहिंजे आसपास उन्हनि ग़रीबनि खे ज़रूरु ॾिसिजो। किथे ईअं न थिए जो कोरोना खां अॻु असांखे बुख मारे छॾे। हुकूमती ख़ैरात जे आसरे पंहिंजी क़ौम खे अकेलो न छॾिजो। यादि रखो त ज़िंदगी में सभ खां दर्दनाक मंज़र उहो हूंदो आहे जॾहिं औलाद जे बुखे पेट अॻियां पीउ मजबूर हूंदो आहे। असांखे पंहिंजो किरदारु अदा करणो आहे। हर शख़्स पंहिंजी ज़िमेदारी महसूस करे। मुनाफ़ो कमाइण लाइ ज़िंदगी पई आहे। हीउ वक़्तु कारोबार जो न, पर धरती खे हक़ ॾेई क़ौम सां वफ़ा करण जो आहे। उन्हनि वॾेरनि, जागीरदारनि ऐं सरमाएदारनि खे बि साथ ॾियणो आहे जिन्हनि इन्ही क़ौम जे करे पंहिंजे शाही महलनि जा बुनियाद रखिया। मञूं था त असीं इल्मी ऐं साइंसी तौर ते हिन मुसीबत जो मुक़ाबिलो नथा करे सघूं, पर एतिरा बुज़दिल बि न आहियूं जो बीमारी जे डप खां पंहिंजी क़ौम खे विसारियूं। आज़माइशूं क़ौमनि ते ईंदियूं आहिनि, मायूस न थियो। जे दौर पहिरियों न रहियो त वक़्तु ही बि न रहंदो। ही वक़्तु पंहिंजे पाण खे साबित करे दुनिया खे ॾेखारण जो आहे त भली महरूमियनि में जीअंदा रहियासीं, पर जॾहिं क़ौम ते ॾुखियो वक़्तु आयो त असां हथे ख़ाली बि विढ़ंदा रहियासीं। जॾहिं पंहिंजा सूबा ई साथ छॾे विया, असां पाण पंहिंजा क़दम खयां। यादि रखो त हर शख़्स जी शनाख़्त पंहिंजी क़ौम सां हूंदी आहे। वक़्त सां मुक़ाबिलो करे पंहिंजी क़ौम खे बचायो। धरती खे हक़ ॾेई पंहिंजो फ़र्ज़ु निभायो।